सिंध हाई कोर्ट राव इंटरनेशनल मेडिकल कॉलेज PMDC ऐं ॿियनि खां डॉलरनि में फीस वठण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते 27 नवंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट में डाउ इंटरनेशनल मेडिकल कॉलेज में मक़ामी शागिर्दनि खां डॉलरनि में फीस वठण ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील बैरिस्टर वहाब चयो त डाउ इंटरनेशनल में मक़ामी शागिर्दनि खां बि मेडिकल फीस डॉलरनि में वरिती पई वञे। रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे अघ में वाध सबबि ॿारड़ा लख ई रुपया अदा करण ते मजबूर आहिनि। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी रिमार्क्स ॾिना त ही छा थी रहियो आहे, ॿारनि खे डॉलर में फीस ॾियण ते मजबूर कयो पियो वञे। अदालत एडिशनल एडवोकेट जनरल खां पुछाणो कयो त छा यूनिवर्सिटी जो कमु डॉलर कमाइण आहे। एई जो ॿुधायो त इहो फ़ैसिलो यूनिवर्सिटी सिंडिकेट पारां वरितो वञे थो, जेको हिकु आज़ाद इदारो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त शागिर्द ब्लैक मार्केट मां डॉलर ख़रीद करण ते मजबूर आहिनि। अदालत पुछाणो कयो त छा परॾेही शागिर्द यूनिवर्सिटी में पढ़नि था। दरख़्वास्त गुज़ार चयो त कुझु परॾेही ऐं कुझु मक़ामी शागिर्द पढ़ंदा आहिनि। यूनिवर्सिटी सभिनी शागिर्दनि लाइ साॻी पॉलिसी रखी आहे त फीस डॉलर में अदा कई वञे। नवदेरो में अदालत पुलिस अहलकारनि ते हमले जो केस साबित थियण ते जवाबदार खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। एडिशनल सेशन जज रतोदेरो अली मोहम्मद सहतो जी अदालत साल अॻु क़त्ल जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पारां पुलिस अहलकारनि मथां हमले जो केस साबित थियण ते जवाबदार वसीम कल्होड़ो खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई। साल अॻु नवदेरो थाणे जी हद में क़त्ल जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पारां पुलिस अहलकारनि मथां हमले जो केस दाख़िल थियल हो, जंहिं में जवाबदार वसीम कल्होड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो हो। अदालत केस जी ॿुधणी दौरान ॾोह साबित थियण ते जवाबदार वसीम कल्होड़ो खे 5 साल सज़ा ॿुधाई ऐं बग़ैर लाइसेंस जी पिस्टल रखण ते 5 साल ॿिया वधीक सज़ा ॿुधाई वई आहे। केस में शामिल बाक़ी 3 जवाबदारनि एजाज़ सोलंगी, अशफाक अबड़ो ऐं सरफराज़ अली खे केस में शक जे बुनियाद ते ॼाणायल हुजण सबबि खेनि आज़ाद कयो वियो आहे। मीरपुर माथेलो जी अदालत कूड़े चेक ॾियण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 3 साल कैद ऐं 25,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सेकेंड सिविल जज मीरपुर माथेलो जी अदालत जवाबदार अकबर समेजो खे कूड़ो चेक ॾियण जो ॾोह साबित थियण ते 3 साल कैद ऐं 25,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। 1 साल अॻु ॻोठ नूर हसन शाह जे रहवासी काइम अली शाह जी फ़रियाद ते मीरपुर माथेलो पुलिस थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। हैदराबाद जी अदालत पारां औरत वकील खे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल कोर्ट नंबर 1 मोहम्मद इशफाक मुग़ल जी अदालत में केस जी ॿुधणी थी। केस जी ॿुधणीअ दौरान फ़रियादी धुर जे वकील फैज़ान मेमण ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार आमिर पंवर खे फाही जी सज़ा ॿुधाई। 2 साल अॻु जवाबदार आमिर पंहिंजी घरवारी वकील सौबिया काज़ी खे क़त्ल कयो हो। मक़तूला जी भेण हुमैरा काज़ी पिन्यारी थाणे ते केस दाख़िल करायो हो। मलीर वेझो 2 ट्रॉलरनि में टक्कर जे नतीजे में 5 नौजवान पोहरे त सख़्त ज़ख़्मी थी पिया। बिन क़ासिम थाणे जी हद घगर इंडस्ट्रियल एरिया रोड भरिसां ट्रॉलर जो साम्हूं ईंदड़ ट्रॉलर सां टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में सोहेल अहमद, नासिर, सिकंदर अली, दोस्त मोहम्मद ऐं फहद अली सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी पोरित खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे खेनि तिबी इमदाद फ़राहम कई वई। पुलिस 2 ट्रॉलरनि खे कब्ज़े में वठी ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे वरितो। ट्रॉलर ड्राइवर थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। हैदराबाद में ट्रेन जो टक्कर लॻण सबबि नौजवान फौत थी वियो। गिदू चौक वेझो ट्रेन जे टक्कर में 17 सालनि जो नौजवान बिलावल फौत थी वियो। इतला ते रेस्क्यू अमलो ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया। नौजवान जो मढ़ खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। रेस्क्यू अमले जो चवणु आहे त नौजवान बिलावल ट्रेन जे टक्कर में फौत थियो आहे।
हैदराबाद में पुलिस बिन धार मुबैना मुकाबलन दौरान 9 तीवरों के रहवासी ने माजूर पोहरे राहब खास खली अजीज शबीरा हलीमा जरीना खास खली आशिक शफकत खास खली बिन पा किताब खणी एहतजाज किया। उन मौके ते उन्हनि मीडिया वारों दाहिंदे चयो त संदन गोठ में समाजी तंजीम वारा कम कन पिया जेके असां गरीबन के नज़रअंदाज करे बासर माण्हुनि खे नवाज़े रहिया आहिनि। उन्हनि चयो त बोर्ड में असांजा घर ड्रही पट पइजी विया हुया ऐं फसुल पिण मुकम्मल तौर तबाह थी वियो हो। हिन वक़्तु बि खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं पर असांजी केर बि ॿुधण लाइ तैयार नाहे। उन्हनि डीसी दादू ऐं समाजी तंजीम जे अख़्तियारनि खां घुर कई त जांच करे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीबनि खे रिलीफ में शामिल कयो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ न थियो त एहतजाजनि पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। वगन में सरकारी अस्पताल के अमले से मुबैना बदतमीज़ी करण ऐं अमले के धमकियों ॾियण ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ के सर ते ओपीडी जे बॉयकॉट करे 2 कलाक टोकन हड़ताल करे एहतजाज किया वियो। उन मौके ते अस्पताल अमले के इंचार्ज डॉक्टर ज़ैद अली जुनेजो, डॉक्टर आसिफ कलहोड़ो, हुसैन मुगैरी, अब्दुल गफ़ार ऐं बरकत अली तुनियो चयो त सरकारी अस्पताल में ईंदड़ मरीजन के दवा ॾिनी वञे थी। शहर जा कुछ शरपसंद माण्हू जेके पाण खे सोशल वर्कर सॾाइनि था उहे हर रोज़ अची अस्पताल के अमले से बिना जवाज़ बदतमीज़ी कन था ऐं खेनि धमकियूं ॾियनि था। उन्हनि वधीक चयो त खेनि मना करण बावजूद बि शरपसंद संदन अमले खे गार गंद करे साड़न बदतमीज़ी कई ऐं धमकियूं पिण ॾिनियूं जंहिं करे एहतजाजन ओपीडी जो बॉयकॉट करे टोकन हड़ताल कई आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त शरपसंद अनासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नौशेरो फिरोज में पुलिस कार्रवाई करे 13 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। नौशेरो फिरोज जिले के मुख्तलिफ थानन मोरो, सदोजा, भिरिया, पडीदन ऐं कंडियारो थानन की पुलिस अलग अलग कार्रवाई करे जवाबदार वकास अली, तालिब सुमरो, इमरान वसीम, अली जमान, रहमान मेमण, हफीज अली सेठार, असदुल्ला, मौला बख्श लाशारी, गुलाम नबी ऐं गुलशेर के गिरफ्तार किया। पुलिस जो चवण है गिरफ्तार थियल जवाबदारन के कब्जे में 330 ग्राम चर्स, नव शराब जूं बोतलूं ऐं 450 गुटका हथ कया। पुलिस जो चवण जवाबदारन खिलाफ मनशियात एक्ट तहत केस दाखिल किया वियो आहे। पुलिस जो चवण हो त मोरो मां गिरफ्तार थियल जवाबदारन के कब्जे में मोटरसाइकिल पिण हथ कई आहे। कंदकोट में जमायत इस्लामी पारा लब्बैक या गाजा रैली कढी वई। घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं गुलाम मुस्तफ़ा मीरानी ऐं असदुल्ला मंसूरी की अगवानी में रैली कढी वई। रैली में सवई शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। उन मौके ते अगवाणनि जो चवण हो त इसराइली बमबारी में 11,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि पर मुसलमान हुक्मराननि मुजरिमाणो ख़ामोशी वारो रवैयो इख़्तियार कयो आहे। उन्हनि वधीक चयो त इसराइल नाजाइज़ रियासत आहे, इन खे कंहिं रीत बि तस्लीम न कयो वेंदो। फ़लस्तीन खे इंसाफ़ ॾियारण ताईं हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं। नौशेरो फिरोज में म्यूनसिपल मुलाजमन की कम छड हड़ताल जारी है। शहर में सफ़ाई वारो कम बंद हुजण करे गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। म्यूनसिपल के मुलाजमन पघारूं न मिलण खिलाफ अॼु 12हें ॾींहुं एहतजाज जारी रखियो। म्यूनसिपल मुलाजमन पघारूं जारी न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मुलाजमन मौला बख्श शेख, किशन राजा ऐं ॿियनि मीडिया आॾऊं दाहिंदे ॿुधायो त 3 महीननि खां पघारूं न मिलण करे मुलाजिम सख़्त परेशान आहिनि। हुननि वधीक चयो त पघारूं न मिलण करे फाका कशी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहियूं। उन्हनि चेताव ॾिनो त जेसीं ताईं खेनि पघारूं जारी न कई वेंदियूं तेसीं ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। पीरगोठ में मुबैना तौर भत्तो न ॾियण तां केलन जो फसूल तबाह करे लखें रुपयनि जो नुक़सान कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई न करे सघी, जंहिं ते आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ मौज़म अली शाह में आबादगार गुलाम अब्बास मेमण केलन जो तयार थियल फसुल वढे लखें रुपयनि जो नुक़सान पहुचाईंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण करे सख़्त एहतजाज कयो। उन मौके ते आबादगार गुलाम अब्बास मेमण चयो त भत्तो न ॾियण तां मुसलसल 3 भेरियो केलन जो तयार थियल फसुल तबाह करे वरो नुक़सान पहुचायो वियो आहे। हुन चयो त हींअर एहतजाज ऐं दाहूं करण ते ॿीहर नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल करे सख़्त परेशान आहियां, पुलिस कुझु बि करण लाइ तयार नाहे। हुन एसएसपी खैरपुर खां घुर कई त नुक़सान कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जामशोरो शहर की पुलिस पोस्ट भरिसां पुलिस एहलकार वापारी खां
कुकड़ फुर करे वियो, जंहिं ख़िलाफ़ वापारियुनि एहतजाज कंदे कुकड़ वापसि कराए ॾियण जो मुतालबो कयो आहे। जामशोरो शहर जी पुल हेठियां पुलिस पोस्ट साम्हूं कुकड़ विकिरो कंदड़ वापारी मोहम्मद उमर खोसो खां पुलिस अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा हालेपोटो कुकड़ फुर करण बाद कुकड़ चोरी थियण जो जवाज़ ॼाणाए खेसि 3 कलाक थाणे ते लॉकअप कयो। अहिड़े अमल ते पुलिस ख़िलाफ़ कुकड़ियुनि जे वापारियुनि एहतजाज कयो। मुतासिर वापारी मोहम्मद उमर खोसो ऐं नूर मोहम्मद परियार चयो त असां कुकड़ियूं खपाए नंढिड़ो कारोबार करे बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। पुलिस अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा हालेपोटो अचण शर्त असां खां कुकड़ जो अघु पुछा कयो। बाद में उहो कुकड़ फुर करे वियो ऐं असांखे चयो वियो त उहो कुकड़ चोरी जो आहे। उमर खोसो मौजिब पुलिस पोस्ट जे अहलकारनि खेसि खणी जामशोरो थाणे ते 4 कलाक बिना जवाज़ लॉकअप करे छॾियो। बाद में 400 खीसे मां कढण बाद आज़ाद करे छॾियो। उन्हनि DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खां पुलिस अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे फुरियल कुकड़ ऐं रक़म वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे।